महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह बादशाह हुई। रात जो घर का बाहर निकतो तेने मुल्क जो वाह सा लहा अमुन अमान किया घुमा फिरा दिसा ये काफी ऊंदह में निकरी रस्ते ते वण जे ओट में हिकड़ा हमरा चार ॾिठा ऊंदह में वेठा बीठा हुआ। हुलियो ॾिसी समझी वियो त हमरा थिड़ियल चोर आहिनि। बरसां पहुची वञी चईंदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। महमूद गाज़ी ने पुछंदा केरु आहियो? असां शिकारी आहियूं। चोर पाण खे चवंदो त मां शिकारी आहियां। चोर ॿियो बि चवंदो आहे। चोर चवंदो त मूज़ीअ जो माल मुंहिंजे लाइ हिलाल। हाणे हे थियो सकी मुड़ुस जंहिंजो माल थो खणे उहे मूज़ी। हिन खां पुछूं तूं केरु आहे? मां भी शिकारी। दिल में सोचींदे चवान थो त महमूद गज़नवी आहे त अकेलो हथ आयो न कुटे कंदा तलड़। मां भी शिकारी। महमूद गज़नवी जाने ॻाल्हि ॿुधो तव्हां चार आहियो मां अकेलो अकेलो ठां कोन त करे मूंखे बि पाण सां गॾु खणो त काथे गॾिजी हली दाव चुटियो। महमूद गज़नवी ॻाल्हि ॿुधो न असां जेके चार आहियूं असां चइनी जो को न को कमाल हुजी। तूं मुहांडो मुड़ुस तो में भी को कमाल हुजे को अफ़ाल हुजी तो तोखे भी खणो। कि ॿुधायो तव्हांजो कहिड़ो कहिड़ो कमाल? हिकिड़े चवनि मुंहिंजो कमाल ही आहे जेकर कुत्तो भौंक करे त मूंखे ख़बर पवंदी त कुत्तो छा थो चए। वॾो कमाल। ॿिए चयो त मुंहिंजो कमाल ही आहे त भित जे तोचर चोतर मूंखे फेरायो मूंखे ख़बर पवंदी त माल काथे आहे। वॾो कमाल। टे चो त कोट भली केॾो बि वॾो हुजे छलांगू हिकिड़ो हणंदो चोरी करे। वॾो कमाल। चौथे जो त मुंहिंजो कमाल इहो आहे त हिकिड़ो दफ़ो रुगो ॾिसांसि बाक़ी ज़िंदगी भर विसरंदो कोन। वॾो कमाल। महमूद गज़नवी खे चयो तुंहिंजो कमाल? जी मुंहिंजो कमाल बि आहे। कहिड़ो? जेकॾहिं चोरीअ कंदे तव्हां पकड़िजी पओ ऐं काज़ी साहब तव्हांखे हद ॿुधाए हथ पेरनि कपड़नि जी मां न रुगो ईअं कंध सां न कयां त सज़ा कान ईंदी। चोरनि चयो त भला अॼु त ॿई हथ आहिनि गिह में खाटरी त हाणी महमूद गज़नवी जी बिस्मिल्लाह हलिया। वाट ते कुत्ते कई भौंक। महमूद गज़नवी ने पुछियो त छा थो चवे? हमरा चयो त कुत्तो थो चवे त महमूद गज़नवी गॾु अथव। ॿियनि चयो त हलड़े लोटिया। महमूद गज़नवी असां वांगुरु टोहियो आहे जो वतंदो राति जो घिटियूं मां पीतो। बाबा साहब चवंदा आहिनि त हक़ीक़त खे बि न पिया मञनि। हालांकि ठीकु आहे हक़ीक़त खे बि न पिया मञनि छो त हुनजो अंदर जो कारो थी चुको हो। हक़ीक़त खे बि न पिया मञनि। हलिया अची कोट खे फिरियो कि मां माल हिते मूंखे धकु लॻो वाकई माल त हिते। हेॾो सारो वॾो कोट शाही बुल्ली हिकिड़ो न चोरी करे। महमूद गज़नवी चयो हाणे हिसा पतियूं कयो। 5 हिसा पतियूं कयूं। महमूद गज़नवी हाणे ॻाल्हि ॿुधो अॼु खां पोइ पंहिंजो जोड़ पको ॿुधायो त केरु आहियो नाला छा अथव कंहिंजा पुट हो काथे वेठा हो सुभाणे काथे को दाव लॻे त ॿिए खे सॾे त वठूं न। छोरनि बि देरि कान कई गलो मथे करे खोले चयूं साईं हे जाड़ो खान सूमर खान जो पुट हे ज़मीर खान आचर जो पुट ये सब लिखी फलाणे गिलीअ में कराणे गिटी ते वेठा। सुबुह थियो बाबा चौप चौ थी वई त महमूद गज़नवी जे घर खे खाट लॻो। महमूद गज़नवी चयो त हेॾे होॾे वञण जी ज़रूरत कान्हे के 4 हमरा अथनि खे वठी अचो। आया महमूद चयो छाते तव्हां बदमाशी कई आहे मुल्क जो अमन मान था ख़राब कयो तव्हांखे सज़ा आहे तव्हांजा हथ कपबा पेर तव्हांजा कपबा। जंहिंजो त हिकिड़ो दफ़ो ॾिसां त वरी न विसरंदो उनजो जीअंदा क़िबला जेकॾहिं नाराज़ न थी त मां बि अर्ज़ु कयां चओ जेकर असां चइनि खे सज़ा ईंदी त राति तूं बि असां सां गॾु हुई तोखे बि सज़ा अचणु खपे। महमूद गज़नवी ॻाल्हि ॿुध असां चइनी पंहिंजो कमाल ॾेखारियो आहे तुंहिंजो बि वाइदो आहे तूं पंहिंजो कमाल ॾेखार। महमूद गज़नवी वाइज़ नसीहत हुननि खे करे चयो हाणे आइंदह अहिड़ी ग़लती न कजो हलिया वञो।
बाबा साईं मौलाना मोहम्मद कासिम सुमरो साहब इहा ॻाल्हि करे अर्ज़ु कंदा आहिनि त मौला असां पंहिंजो कमाल ॾेखारियोसीं, पंहिंजा घरड़ा छॾियासीं तुंहिंजे करे। अल्लाह सजदा ॾिनासीं तोखे अण ॾिठे ते, रब दुआऊं घुरियोसीं तोखां। मौला बंदगीअ जो कमाल असां ॾेखारे चुका आहियूं, हाणे बख़्शिश जो तूं कमाल ॾेखार त महल असां जन्नत में हली पहुचूं। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يؤتيك ربك فترضى وفي مقام آخر قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد
अल्हम्दुलिल्लाह। अजो को ही प्रोग्राम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां गोठ रहीम बख्श बिरोही जे अंदर हिक पुरमुसरत मौके जे निस्बत सां दिस्तारे फजीलत जे मौके ते असांजे निहायती मोहतरम साईं अली अकबर बिरोही साहब जे दावत ते मौलाना मुश्ताक अहमद साहब जेके असांजे कंडियारे जा आहिनि बिरोही साहब जे दावत ते अवां दोस्तन जे साम्हूं चंद मारूज़ात अर्ज़ रखंदुसि। तव्हां बि मुंहिंजे लाइ नवां हो, मां बि तव्हां जे लाइ नओं आहियां। हिकु कलाक तकरीर कंदुसि, इंशाअल्लाह तव्हांजो साथ खपे। इंशाअल्लाह उन खां पोइ असांजा ख़ुसूसी महिमान हज़रत साईं अब्दुल्लाह अब्बासी साहब जो बयान थींदो। महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह बादशाह हुयो। रात जो घर खां ॿाहिरि निकितो त हिन मुल्क जो वाह सां लहा, अमुन अमान कीअं घुमा फिरा ॾिसां। इएं काफ़ी ऊंदह में निकिरी रस्ते ते वण जे ओट में हिकिड़ा हमरा चार ॾिठा ऊंदह में वेठा बीठा हुआ। हुलियो ॾिसी समझी वियो त हमरा थिड़ियल चोर आहिनि। बरसां पहुची वञी चईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। महमूद गाज़ी ने पुछंदा केरु आहियो? असां शिकारी आहियूं। चोर पाण खे चवंदो त मां शिकारी आहियां। चोर ॿियो बि चवंदो आहे, चोर चवंदो त मूज़ीअ जो माल मुंहिंजे लाइ हिला हाणे हे थियो सकी मुड़ुसि जंहिंजो माल थो खणे उहे मूज़ी। हिन खां पुछूं तूं केरु आहे? मां बि शिकारी। दिल में सोचींदे चवान थो त महमूद गज़नवी आहे त अकेलो हथो आहे न कुटे कंदा तलड़। मां बि शिकारी। महमूद गज़नवी ॼण ॻाल्हि ॿुधो, तव्हां चार आहियो, मां अकेलो ठां कोन थो, तंहिं करे मूंखे बि पाण सां गॾु खणो त काथे गॾिजी हली दाव चुटियो। महमूद गज़नवी ॻाल्हि ॿुधो न, असां जेके चार आहियूं असां चइनी जो को न को कमाल हुजी। तूं मुहांडो मुड़ुस, तो में बि को कमाल हुजे, को अफ़ाल हुजे त तोखे बि खणो। ॿुधायो तव्हांजो कहिड़ो कहिड़ो कमाल? हिकिड़े चवनि मुंहिंजो कमाल ही आहे, जेकर कुतो भौंक करे त मूंखे ख़बर पवंदी त कुतो छा थो चवे, वॾो कमाल। ॿिए चयो त मुंहिंजो कमाल इहो आहे त भित जे चोतर मूंखे फेरायो, मूंखे ख़बर पवंदी त माल किथे आहे, वॾो कमाल। टे चयो त कोट भली केॾो बि वॾो हुजे, छलांगू हिकिड़ो हणंदो चोरी करे, वॾो कमाल। चौथे चयो त मुंहिंजो कमाल इहो आहे त हिकिड़ो दफ़ो रुॻो ॾिसांसि, बाक़ी ज़िंदगी भर विसरंदो कोन, वॾो कमाल। महमूद गज़नवी चयो तुंहिंजो कमाल? जी मुंहिंजो कमाल आहे। कहिड़ो? जेकॾहिं चोरीअ कंदे तव्हां पकड़िजी पओ ऐं काज़ी साहब तव्हांखे हद ॿुधाए हथ पेरनि कपड़ जी, मां न रुॻो ईअं कंध सां न कयां त सज़ा कान ईंदी। चोरनि चयो त भला अॼु त ॿई हथ आहिनि गिह में, खाटरी त हाणी महमूद गज़नवी जी बिस्मिल्लाह हलिया। वाट ते कुते कई भौंक। महमूद गज़नवी ने पुछियो त छा थो चवे? हमरा चयो त कुतो थो चवे त महमूद गज़नवी गॾु अथव। ॿियनि चयो त हलड़े लोटिया। महमूद गज़नवी असां वांगुरु टोहियो आहे जो वतंदो राति जो घिटियूं मां पीतो। बाबा साहब चवंदा आहिनि त हक़ीक़त खे बि न पिया मञे। हालांकि ठीकु आहे, हक़ीक़त खे बि न पिया मञे, छो त हुनजो अंदर जो कारो थी चुको हो, हक़ीक़त खे बि न पिया मञे। हलिया अची कोट खे फिरियो कि माल हिते, मूंखे धकु लॻो वाकई माल त हिते। हेॾो सारो वॾो कोट शाही बुल्ली हिकिड़ो न चोरी करे। महमूद गज़नवी चयो हाणे हिसा पतियूं कयो, 5 हिसा पतियूं कयूं।
महमूद गंज हाणे ॻाल्हि ॿुधो, अॼु खां पोइ पंहिंजो जोड़ पको ॿुधायो त केरु आहे, नाला छा अथव, कंहिंजा पुट हो, काथे वेठा हो, सुभाणे काथे को दाव लॻे त हिक ॿिए खे सॾे त वठूं न। छोरनि बि देर कान कई, गलो मथे करे खोले चयूं साईं हे जाड़ो खान सूमर खान जो पुट, हे ज़मीर खान आचर जो पुट, ये सभु लिखी फलाणे गिलीअ में कराणे गिटी ते वेठा। सुबुह थियो बाबा चौप चौ थी वई त महमूद गज़नवी जे घर खे खाट लॻो। महमूद गज़नवी चयो त हेॾे होॾे वञण जी ज़रूरत कान्हे के 4 हमरा खे वठी अचो। आया महमूद चयो छाते तव्हां बदमाशी कई, मुल्क जो अमन मान था ख़राब कयो, तव्हांखे सज़ा आई, तव्हांजा हथ कपबा, पेर कहारिया कपबा। जंहिंजो त हिकिड़ो दफ़ो ॾिसां त वरी न विसरंदो, उनजो जंहिंदा क़िबला जेकर नाराज़ न थी त मां बि अर्ज़ु कयां की चओ जेकर असां चइनि खे सज़ा ईंदी त राति तूं बि असां सां गॾु हुई, तोखे बि सज़ा अचणु खपे। महमूद गज़नवी खे ॻाल्हि ॿुध, असां चइनी पंहिंजो कमाल ॾेखारियो आहे, तुंहिंजो बि वाइदो आहे, तूं पंहिंजो कमाल ॾेखार। महमूद गज़नवी वाइज़ नसीहत हुननि खे करे चयो हाणे आइंदे अहिड़ी ग़लती न कजो, हलिया वञो। बाबा साईं मौलाना कासिम सुमरो साहब इहा ॻाल्हि करे अर्ज़ु कंदा आहिनि त मौला असां पंहिंजो कमाल ॾेखारियोसीं, पंहिंजा घरड़ा छॾियासीं तुंहिंजे करे, अल्लाह सजदा ॾिनासीं तोखे अण ॾिठे ते, रब दुआऊं घुरियोसीं तोखां, मौला बंदगीअ जो कमाल असां ॾेखारे चुका आहियूं, हाणे बख़्शिश जो तूं कमाल ॾेखार त महल असां जन्नत में हली पहुचूं। अज़ीज़ो बयान आहे सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इस्लाम जे अंदर मुश्किल में मुश्किल जो बयान आहे, मुश्किल में मुश्किल जो मौज़ू आहे वो सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। ख़तीब जॾहिं ख़िताब जे लाइ वेंदो आहे ऐं उन जे आॾो मौज़ू हुजे सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, त ख़तीब परेशान हूंदो आहे त हाणे मां महबूबनि जी सीरत शुरू कयां त कयां काथां, बचपन बयान कयां, जवानी बयान कयां, हुस्न बयान कयां, इल्म बयान कयां, इखलाक बयान कयां, रुतबो बयान कयां, रहमत बयान कयां, आख़िर बयान कयां त कयां छा? छो त सीरत हिकिड़ो अथा समुंड आहे, जीअं समुंड खे को किनारो कोन्हे को, ईअं सीरत जे मौज़ू खे को किनारो कोन्हे। कई आया बयान करे विया, अञा बयान कनि पिया, अञा बयान कंदा पिया, पर अॼु ताईं कंहिं दावा नाहे कई त मां महबूबनि जो शान खुटाए छॾियो। सभु को हथ ॿधी ईअं पियो अर्ज़ु करे, मुंहिंजा महबूब मुंहिंजे वस जे जेका ॻाल्हि हुई मां बयान कई आहे, बाक़ी तुंहिंजो शान मथे। अरब जो शाइर 40 साल पूरा आमोना जे लाल जे शान में शेर चयईं, शेरन जो अंग हुयो 50,000। घणा हज़ार ॻाल्हाईंदो तव्हां तॾहिं मुंहिंजो कल्ब खुलंदो। घणा हज़ार? 50,000। ओ मुसलमान हो, ये 50,000 शेर मुंहिंजे महबूबनि जो मौजूज़ो आहे, बाक़ी कोई कंहिंजे लाइ 50,000 शेर नथो चई सघे। तवज्जो करियो, साईं वेझा कोई कंहिंजे लाइ 50,000 शेर नथो चई सघे। हा, दुनिया जे जहान में अमर बच्चे सां मोहब्बत कंदी आहे। जेकर अमर पंहिंजे बच्चे जी तारीफ़ करे अधु कलाक 15 मिंट सिफ़तूं ख़तम थी वेंदियूं। जेकर अबो पंहिंजे बच्चे जी तारीफ़ करे अधु कलाक 15 मिंट सिफ़तूं ख़तम थी वेंदियूं। उस्ताद शागिर्द जी तारीफ़ करे अधु कलाक 15 मिंट सिफ़तूं ख़तम थी वेंदियूं। जेकर मुरीद पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ करे अधु कलाक 15 मिंट सिफ़तूं ख़तम थी वेंदियूं। लेकिन सोना हिन जाइ ते सारी काइनात खुटी सघे थी, लेकिन मुझे महबूब जो शान खुटो वाला की खुटंदो। रब करीम मनाओ कयो, रब करीम मनाओ कयो आ मुसलमान हो। गैरुल्लाह जो कसम न खणजो, गैरुल्लाह जो कसम न खणजो। ईअं न चइजांइ त मूंखे अबे जो कसम आ, मूंखे पुट जो कसम आ, मूंखे घरवारीअ जो कसम आ, अम्मड़ जो कसम आ, रोज़ीअ जो कसम आ, साई सावल जो कसम आ, दरिया जो कसम आ। न न न, जेकर कसम खणी त चइजांइ त मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आ। मनाओ की गैरुल्लाह जो कसम न खणजो। तो असांखे मनाओ की गैरुल्लाह जो कसम न खणजो। लेकिन पाण फरमाई वज़ुहा,
फरमाई वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका वमा क़ला। फरमाई वज़्ज़ुहा, ए मुंहिंजा महबूब तुंहिंजे चेहरे जो कसम आ, तुंहिंजे कारण वारनि ज़ुल्फ़नि जो कसम आ। मौला असांखे त मनो कई त ग़ैरुल्लाह जो कसम न खण जो, रब पोइ तो छो खयो? से अली अकबर जी सीरत ॿुधिजे, रब तो छो कयो? असांखे त मनो कई त ग़ैरुल्लाह जो कसम न खणजो, रब तो छो कयो? फरमाई मां त अल्लाह आ, मुंहिंजी मर्ज़ी आ, मां जंहिंजो कसम खणा, मुखा कोई ही पुछण वारो कोने को। केरी मार फरमाई वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। केरी मार फरमाई ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद। केरी मार फरमाई वल आदियात ज़बहन फल मूरियात कदहन फल मुगीरात सुबहन। केनमल कंहिंजो कसम, केनमल कंहिंजो कसम, लेकिन मौला आख़िर पंहिंजे महबूब जो तो कसम छो खयो? अल्लाह पाक आयो दुनिया वारो, जेकर तूं पंहिंजे अब्बे जो कसम खणी, अब्बो तुंहिंजो एबुदार, अम्मण जो कसम खणी, अम्मण तुंहिंजी एबुदार, उस्ताद जो कसम खणी, उस्ताद तुंहिंजो एबुदार, मुर्शिद जो कसम खणी, मुर्शिद तुंहिंजो एबुदार। फरमाई दुनिया वारो, जेकर मां फरमाई दुनिया वारो, जेकर मां पंहिंजे महबूब जो कसम खयो मां त मुंहिंजो महबूब एबन खां पा। फरमाई अहसन मिलका लम तरकत आईनी व अजमल मिलका लम तलिदिन निसाऊ। फरमाई मुंहिंजा महबूब तो जहिड़ो हसीन चारो खुदा जो कसम आ, मुंहिंजे अखि को नठो आ, पर यकीन आ त तो जहिड़ो हसीन बच्चो का माओ ॼण ई कान थी सघे। असां अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद जो अकीदो आ त असांजे महबूब खां वधीक को दुनिया में हसीन आहे ई कोन। सजादे उन जो दलील अले पर उन जो दलील अल्लाह करे सी जेके भी भार वेठा आहिनि, जेके भी फकीर वेठा आहिनि, अल्लाह करे अॼु रात ख्वाब जे अंदर महबूब जी ज़रूरत थी वञे। अल्लाह केॾी खुशी थी। पर जिन अखियुनि सां ॾिठो, हाँ साईं, जिन अखियुनि सां ॾिठो उन्हनि छा ॾिठो? अल्लाह अकबर। दरवाज़ो खड़कियो, अंदरा आवाज आयो मंद कल्बा। दरवाजे ते केर? हलीमा अर्ज कयो आमना दरवाजो खोल, मां हलीमा आई हाँ। अल्लाह अकबर। दरवाजो खोलियो। हलीमा कर खबर कीअं आई हाँ? जी आमना खबर पई आहे त तुंहिंजे घर में बचड़ो पैदा थियो आहे, गोद खण आई हाँ, छाती लाइण आई हाँ, सीने सां लगाइण आई हाँ, नौकिराणी थियण आई हाँ। अल्लाह अकबर। अमर हलीमा अमर आमना फरमायो हलीमा बच्चो मौजूद आ, लेकिन बच्चे जो अब्बो मौजूद कोने को, बच्चो मुंहिंजो यतीम आ। अल्लाह अकबर। हलीमा अर्ज़ कयो आमना मूं कॾहिं पुछो त बच्चे जो अब्बो आहे या कोन? जी हा तो बराबर कोन पुछो, लेकिन सुबह का वठी शाम ताईं कई दायूं आयूं मूंखां पुछो त बच्चो आहे, मुंहिंजो बच्चो मौजूद आ, पुछो त बच्चे जो अब्बो आहे, मुंहिंजो बच्चे जो अब्बो कोने को। छॾींदियूं वयूं। पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदीअ लिखियो आहे इन्हनि दाइन कोन छॾियो, मुंहिंजे महबूब कबूल कोन कयो। हा साईं, कबूल हलीमा थियणी, चओ न सुभान अल्लाह। अल्लाह कबूल हलीमा थियणी। दुरूद शरीफ पढ़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा
बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फरमाई के बुजुर्ग अल्लाह वारे फरमायो नमाज फर्ज, रोजो फर्ज, जिहाद फर्ज, हज फर्ज, ज़कात फर्ज, इन्हनि फर्जन मां हिकिड़ो फर्ज आमना जे लाल जे मथां दुरूद पढ़ भी मुसलमान ते फर्ज आ। लेकिन हिन फर्ज ऐं हुन फर्ज में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। नमाज जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे, ज़कात जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे, रोज़े जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे, रोज़े जो हज जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे, रोज़े जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे। कीअं? फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। फरमाए ईमान वारो मां रब करीम तां ते रोज़ो फर्ज़ कयो आहे। अल्लाह इहो रोज़ो चाहे फरमाई सुबह खां वठी शाम ताईं तव्हांजो खाइण बंदि, तव्हांजो पीअण बंदि। अल्लाह नाराज़ थी वियो आहे। फरमाई न सिर्फ़ इन जे लाइ मन मन तव्हां मुतक़ी परहेज़गार थी पओ। हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे। लेकिन मुस्लमानो जॾहिं दुरूद पाक जो वारो आयो आहे इन में अल्लाह पाक पंहिंजो अंदाज़े बयान बदिलाए छॾियो। जॾहिं दुरूद जो वारो आयो इन में हिकमत पहिरियां खे हुकुम बाद में आहे, हिकमत पहिरियां खे हुकुम बाद में आहे। कीअं? फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। फरमाई बेशक अल्लाह ऐं हुन जा मलाइका सलात मोकिल पंहिंजे महबूब ते। ए ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब ते सलात बि पढ़जो त सलाम बि पढ़जो। फरमाई नमाज तव्हांखे पढ़णी आहे, मां रब नमाज खां पाक। रोज़ो तव्हांखे रखणो आहे, मां रब रोज़े खां पाक। ज़कात तव्हांखे ॾियणी आहे, मां रब ज़कात खां पाक। हज तव्हांखे करणो आहे, मां रब हज खां पाक। लेकिन मुसलमानो जॾहिं दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक फरमायो दुनिया वारो इन दुरूद पाक जी शुराती मां रब करीम पाण खां थो कयां। सुभान अल्लाह। नालो कोन्हे मूंखे साईं मुनी रमज़ान जी सीरत ॿुधी। सुभान अल्लाह। फरमाई दुरूद जी शुराती मां रब पाण खां थो कयां। फरमाई नमाज तव्हांखे पढ़णी आहे, मां रब नमाज खां पाक। रोज़ो तव्हांखे रखो आहे, मां रब रोज़े खां पाक। हज तव्हांखे करणो आहे, मां रब हज खां पाक। लेकिन फरमाई दुरूद जॾहिं फरमाई लेकिन दुरूद पाक जी मां शुरुआत पाण खां थो कयां। तवज्जो कजांइ हुकुम भी अजीब, अदायगी भी अजीब। फरमाई या इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। फरमाई बेशक अल्लाह हुन जा मलाइका सलात मोकिल पंहिंजे महबूब ते। ए ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब ते सलात बि पढ़जो त सलाम बि पढ़जो। तवज्जो कजांइ हुकुम कंहिंखे आहे? हुकुम असांखे त सलात थोरो ॻाल्हायो। हुकुम कंहिंखे आहे? अॼु नुक़्तो थो ॿुधायां त सलात पढ़ो। कंहिंखे हुकुम आहे? हुकुम असांखे आहे त सलात पढ़ो। असां वरी सलात कीअं पढ़ंदा आहियूं? ॿुधी जाए। हुकुम असांखे आहे त सलात पढ़ो, असां वरी सलात कीअं पढ़ंदा आहियूं? अर्ज़ कंदा आहियूं अल्लाहुम्मा सल्ली अला अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। रब असां कोन था पढ़ी सघूं, तूं पढ़ीस। असां कोन था पढ़ी सघूं, तूं पढ़ीस। अल्लाहुम्मा सल्ली अला हुकुम असांखे आहे त सलात पढ़ो। असां वरी रब करीम खे अर्ज़ कयूं अल्लाहुम्मा ए अल्लाह ए करीम रब सल्ली अला मुहम्मद। रब असांजे तरफ़ां महबूब ते सलात तूं पढ़ीस। हुकुम असांखे आहे, असां वरी रब खे था चऊं रब तूं पढ़ीस। छाजे करे? तवज्जो करे
जे आमना जे लाल रब करीम जे आडो अर्ज़ कयो मौला जे तारीफ़ जे लायक तो ज़ात तो रब जी ज़ात आ रब मूं वटि अखर कोन्हनि जो मां तुंहिंजी तारीफ़ करे सघां मां कासिर आहियां तूं पंहिंजो शान पाण थो ॼाणी पंहिंजी इज़त ऐं रुतबो पाण थो ॼाणी मूं वटि अखर ई कोन्हनि जो मां तुंहिंजो शान बयान करे सघां अहिड़ी तरह हर उम्मती ऐं उम्मत यानी जी या कैफ़ियत आहे दिलि जी त मौला महबूबी तुंहिंजो बा शान बि तो अता फरमायो आहे रब महबूब जे शान खे तूं ई ॼाणी थो मूं वटि अखर कोन्हनि ज़बान कान्हे जब मां महबूबन करीम जे शान जे मुताबिक़ सलात पढ़ी सघां इन करे अर्ज़ तो कयां मौला असांजे तरफ़ां महबूब ते सलात तूं पढ़जाए अखर ई कोन्हनि मां छा पिया तवज्जो कयो सहाबी रसूल अर्ज़ कयो महबूब असां तव्हां ते सलाम त पढ़ंदा आहियूं पर सलात कीअं पढ़ूं सलाम कीअं पढ़ंदा आहियूं अर्ज़ कयईं अत्तहियात लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहल नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु महबूब असां तव्हां ते सलाम त पढ़ंदा आहियूं लेकिन सलात कीअं पढ़ूं आमना जे लाल फरमायो अर्ज़ न फरमायो बच्चा हीअं अर्ज़ कंदो कर महबूब कीअं साईं फरमाए अर्ज़ कंदो कर अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मद अल्लाहुम्मा ए रब करीम असांजो अर्ज़ क़बूल फरमा इल्तिजा क़बूल फरमा माना चओ अर्ज़ इल्तिजा चाहे रब अर्ज़ इल्तिजा आहे सल्ली अला मोहम्मद रब अर्ज़ इल्तिजा आहे त असांजे महबूब जे शान खे वधाए जाए रब करीम फरमायो माना तो घुरियो मां वधाए छॾियो अल्लाह कीअं अल्लाह पाक फरमायो वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला सुभान फरमाई वलल आखिरत खैरुल लका मिनल ऊला ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी पोई ज़िंदगी पहिरीं ज़िंदगी खां आला हूंदी छा मतिलब जीअं ज़मानो गुज़रंदो वेंदो तीअं तुंहिंजो शान वधंदो वेंदो ॾाढियां जो सुभाणे अल्लाह त ॻाल्हि सम्झाया तूं ऐं असां जीअं कुराड़ा थींदासीं तीअं अघु वेंदो किरंदो जिया कुराड़ा तीअं राज कच समझो था न छोरा पिया ॾींहं गणींदा त लॻे थो त कुराड़ो छमा ई कढंदो पोट पड़पा जाए हे कुराड़ा बीमार थी वेंदो छोरनि जी ईद हूंदी आहे छोरनि जी ईद हूंदी आहे साईं मुंहिंजी बाबा बीमार पिया दुआ कर त अलाह करे कम हेॾे होॾे जान छुटे हली पए लेकिन कायनात जे तख़्ते ते वाहिद हस्ती आमना जो लाल अल्लाह पाक फरमायो सुना वलल आखिरत खैरुल लका मिनल ऊला ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी पोई ज़िंदगी पहिरीं ज़िंदगी खां आला हूंदी हाणे इन जाइ ते अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे काफ़ सां सॾु कयो आहे काफ़ सां मा वद्दअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला पीर जुल्फ़कार नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह फरमायो इन जाइ ते काफ़ मां मुराद महबूब सिर्फ तूं ॿियो कोई न महबूब सिर्फ तूं ॿियो कोई न हाणे काफ़ सां कीअं सॾु कयईं काफ़ गणजांइ अली कर काफ़ गणजांइ काफ़ सां कीअं सॾु कयईं फरमाई वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा अलम यजिदका यतीमन फआवा ववजदका ज़ालन फहदा ववजदका आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस फरमाया अलम नशरह लका सदरक व वज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अन्क़ज़ ज़हरक व रफ़अना लका ज़िक्रक
फरमाइया अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतकिर। मौला 1,24,000 अंबिया आया तो के काफ़ज़ा सर को न कयो, आमना जे लाल के तो काफ़ज़ा सर छो कयो। अल्लाह पाक फरमाए दुनिया वारो मुके आमना जे लाल महबूब मुके काफ़ज़ा सर कयो आ, मां बि पंहिंजे महबूब के काफ़ज़ा सर कया। अल्लाह कीअं आमना जे लाल अर्ज़ कयो सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुका। फरमाया अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका व नस्तगफिरुका व नुअमिनु बिका व नतवक्कलु अलैका व नुस्नी अलैकल खैर व नशकुरुका व ला नकफुरुका व नखला व नतरुक मन यफजुरुका। अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व लका नुसल्ली व नसजुदु व इलैका नसअ व नफिदु व नरजू रहमतका व नख्शा अज़ाबका इन्ना अज़ाबका बिल कुफारि मुल्हिक। फरमाया इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सुभान तवज्जो करिए। फरमाई वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला। महबूबा तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी खां आला हूंदी। छा मतलब तवज्जो कजे। अज दिल सा चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दिल सा पढ़ियो या मुझे खौफ का पढ़ियो, मोहब्बत सा पढ़ियो। तवज्जो कजे। हाणे तो ये सा सबनी मोहब्बत सा दुरूद पढ़ियो, सबनी मोहब्बत सा कलमो पढ़ियो वा। आमना जो लाल 3,500 मील दूर रोज़े अतर में आरामी आशिक हिते पिया कलमा पढ़ंदा वतन। इहो ही तो मुझे महबूब इरशाद, इहो ही तो मुझे महबूब इरशाद। फरमाई वलल आखिरत खैरुल लका मिनल ऊला। महबूबा तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी खां आला हूंदी। यानी जियां ज़मानो गुज़रंदो वेंदो तीअं महबूब तुंहिंजो शान वधंदो वेंदो। माण्हू चवंदासीं बेहयाई बुराई बदमाशी वधी वई आहे, छाजी बेहई वधी वई आहे, नेक वधी विया आहे, नेक वधी विया आहे। को दौर हुयो असां 80 वारे ॾहे में उस्ताद मीराना मीर साहब पढ़ंदा हुआसीं। 60 तालिब हुया मदरसे में, त सॼी सिंध में हुकारा हुया त बस 60 तालिब मौलाना मीर मोहम्मद वटि आहिनि। अॼु साईं सजाद जी मदरसे में वियुसि, काल्ह मदरसो खुलियो आहे, 30 तालिब वेठा आहिनि। माना उम्मत सुधरे थी न। अॻ में छोकिरनि जा मदरसा हुया, हाणे असीं छोकिरियुनि जा मदरसा। हाणे हिन साल जेके हाफ़िज़ थिया आहिनि, छोकिरियूं छोकिरा हाफ़िज़ थिया आहिनि, जंहिं विफ़ाक़ में इम्तिहान ॾिनो आहे 1,16,000। माना उम्मत सुधरे थी। तंहिंमें विफ़ाक़ में जिन छोकिरनि इम्तिहान ॾिनो आहे, विफ़ाक़ में 6 लख खां मथे छोकिरा, 46,000 छोकिरा ऐं छोकिरियूं आलिम थिया आहिनि हिन दफ़े। माना उम्मत सुधरे थी न। ऐं ॿी ॻाल्हि सम्झो, हमेशह होको ॾिबो आहे चङी शइ जो, किनी शइ जो होको न ॾिबो। जेकॾहिं वेही तव्हां कचहरी में ॻाल्हि कंदव, ॻोठ जो नालो छा खयों? बाबा रहीम बख्श। रिंदर हिन ॻोठ में तव्हां ॻाल्हि वेठा कंदव त बाबा बसि हिन ज़माने में जहान ख़राब थी वियो आहे। बाबा बदमाश माण्हू जी इज़त आहे, नेक माण्हू शरीफ़ जी का हैसियत ई कान्हे, का बदमाश जी इज़त आहे। त पोइ जेको शरीफ़ हूंदो उनखे बि जीत जाॻंदो, भला एॾे इज़त आहे त मां बि तो एॾे हलां। सम्झो था न ॻाल्हि? पर जेकॾहिं वेही ईअं ॻाल्हि कंदो त माशाअल्लाह रहीम बख्श न, रहीम बख्श बिरोही जा मुस्लमान नेक थी विया आहिनि, माशाअल्लाह बाशरव थी विया आहिनि, निमाज़ी थी विया आहिनि। जेको थिड़ियल हूंदो उनखे बि ज़मीर मलामत कंदो, राॼ सुधरी वियो आहे, मां बि त सुधरा। किन जी ॻाल्हि न कबी आहे। हिकु दफ़े मौली साहब मुंहिंजे भाउ मूंखे चयो यार मुल्क में ज़िनाकारी वधी वई आहे। मां चयोमांसि मौली साहब तो ॾिठी आहे कि ॾिठी कान अथव। मां चयो छो थो किन जा होका ॾिबो, किन जा होका थोरी ॾिबा, होका नेकीअ जा ॾिबा। ऐं बुराई खे हथी तॾहिं ईंदी आहे जो बदमाश जी इज़त कबी आहे, तॾहिं हुनखे हथी ईंदी आहे। बदमाश खे बदमाश चऊं वो बुरी बुरी भी। बहरहाल फरमाई वलल आखिरत खैरुल लका मिनल ऊला। ओ मुंहिंजा महबूब
तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी छा मतलब महबूबा आलम अरवा में तुझी जिंदगी आला लेकिन अमर जे बतन में अचन हुन का वधीक आला मुंजा महबूबा अमर जे बतन में तुझी जिंदगी आला लेकिन तुझी विलादत बा सादत हुन का वधीक आला महबूबा तुझी विलादत बा सादत आला लेकिन तुझी बचपन हुन का वधीक आला तुझी बचपन आला लेकिन तुझी जवानी हुन का वधीक आला मुंजा महबूबा तुझी जवानी आला लेकिन कारप तुझी हुन का वधीक आला कारप तुझी आला लेकिन शादी कण हुन का वधीक आला मुंजा महबूब गारे हिरा में वेही करे इबादत करण आला लेकिन नुबुवत जो तात जो सिर सिर मुबारक ते सजायण हुन का वधीक आला नुबुवत जो तार मुंजो सिर मुबारक ते सजायण आला महबूब मक्की जिंदगी तुंजी आला लेकिन मदनी जिंदगी हुन का वधीक आला आमोना जालाल हिजरत जो सफर आला लेकिन मेराज जो सफर हुन का वधीक आला उना महबूब ये दुनिया जी जिंदगी आला महबूब मक्की जिंदगी आला लेकिन मदनी जिंदगी हुन का वधीक आला आमोना जालाल बदर जे मैदान ते अचण आला लेकिन ओदा जे मैदान ते अचण हुन का वधीक आला हुनैन जे मैदान ते अचण आला लेकिन फतह मक्के वाले मैदान ते अचण हुन का वधीक आला उनजा महबूब मक्की जिंदगी आला लेकिन मदनी जिंदगी हुन का वधीक आला आमना जालाल रोज़े अतर जी जिंदगी तुंजी आला लेकिन क़यामत जे ॾियारे हिन राज जो राणू थियण हिन का वधीक आला मुंजा महबूब राज जो राणू थियण आला लेकिन मकाम महमूद ते वेही करे हिन उम्मत जे लाइ दुआ घुरण सिफारिश करण हिन का वधीक आला दुआ घुरण सिफारिश करण मकाम महमूद बि करे आला लेकिन होज़े को सर ते बेही करे पंहिंजे मुबारक हथनि सां हिन उम्मत खे जाम पियण आला लेकिन सोना क़यामत जे ॾियारे हिन सारी उम्मत समेत जन्नत में दाख़िल थियण हिन का वधीक आला सुभान फरमाई अहसन मिलका लम तरकत ऐनी व अजमल मिलका लम तलिदिल निसाउ इंशाअल्लाह 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 क़यामत जे ॾाढे दीदार कंदासीं कल मुझे पढ़ियो ये अल्लाह से कीअं छड़ी तवज्जो गुनाहगार जरूर आहियूं पर जेकर को दिल खोले ॾिसे त हिन दिल में महबूब खां वधीक कंहिंजी मोहब्बत आहे दलील उन दलील जेको कलमू महबूब ते पढ़े थो वो पंहिंजे अबे ते कोन पढ़ंदासीं मुर्शिद ते कोन पढ़ंदासीं महबूब यो सौदो सिर्फ तोसां सौदो सिर्फ तोसां सुभान सहाबी रसूल आमना जे लाल जे खिदमत में हाजिर थियो अखिन मां ज़ारो कतार लुड़क पे हलिया महबूबन करीमन के अर्ज़ के सोना ॾाढी परेशानी रात जो निंड कान थी अचे खाधो कोन थो वणे पानी कोन थो वणे अल्लाह अकबर साईं फरमायो बच्चा केड़ी परेशानी तोखे भरायो अर्ज़ के सोना तारीख पढ़ी थम 1,24,000 अंबिया आया हर पैगंबर पांजो पैगाम पहुंचाए करे अल्लाह जे ज़ात सां वनी मिलियो मुखे यकीन जरूर उहो ॾियारो बचणो जो तव्हां असांजे विच में जुदाई थींदी महबूब उन वक्त असांजी सूरत हाल छा हूंदी अखियूं हूंदियूं दीदार कोन हूंदो पर इन खां वधीक बि हिकिड़ी ॻाल्हि परेशान कयो साईं फरमायो बच्चा केड़ी ॻाल्हि परेशान कयो थई अर्ज़ कई महबूब परेशान हिन ॻाल्हि जी क़यामत जो ॾियारो थींदो तव्हां जन्नत जे बाला खाननि में हूंदो असां जन्नत जे अदना खाननि में हूंदासीं छो त तव्हां आला असां अदना तव्हां आका असां गुलाम तव्हां पैगंबर असां तव्हांजा उम्मती तव्हां आला असां अदना सोना तव्हां जन्नत जे बाला खाननि में असां जन्नत जे अदना खाननि में मुंहिंजा महबूब जे जन्नत में अमां महबूबनि जो दीदार न थियो हुन जन्नत खे असां छा कंदासीं जन्नत में महबूब जो दीदार न हुजे छा छो त हलंदासीं महबूब जो दीदार असां अहले सुन्नत वल जमात उलमा जो पंहिंजो अक़ीदो आहे त जन्नत में एतिरो मज़ो कोन्हे जेको महबूब जे दीदार में मज़ो आहे सुभान अल्लाह कंदो इंशाअल्लाह दीदार कंदासीं महबूबन करीमल फरमायो बच्चा घबराए न साईं फरमायो अल मर
मन अहब्बहा फरमाया क़यामत जे ॾिहाड़े हर शख्स उन सां गॾु हूंदो जेको जंहिंसां मोहब्बत करे। अल्लाहु अकबर। मुसलमान हो कायनात जे तख्ते ते साहबी फरमाइनि था जेकर का ईद जो ॾिहाड़ो मल्हाइणो हुजे हा त इहो ॾींहुं असांजो ईद जो ॾिहाड़ो हुयो, छो त दुनिया जे तख्ते ते आमुना जे लाल खां वधीक का हस्ती असांखे महबूब हुई कान। तो मु अर्ज़ु कयो, हज़रत हसान तो अर्ज़ु करे अहसन मिलका लम तरकत ऐनी व अजमल मिलका लम तलिदिल निसाऊ। हज़रत अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह, हज़रत अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह मक्के मदीने पाक आयो वा, होटल में तरसियो वा, अल्लाह अकबर मानी खाई करे कुछ गबड़ा कुछ हड्डियूं छॾे बाहर रखियईं। किताब में लिखे तो पयो हिकु नंढो मासूम बच्चो आयो वा, हड्डियूं खाइण शुरू कयईं, गबड़ा खाए ॻोल्हे करे खाइण शुरू कयईं। हज़रत अहमद अली लाहौर रहमतुल्लाह अलैह मथड़े ते हथ रखियो कि बच्चा केरु आहे? हड्डियूं ॻोल्हे पियो खाई, गबड़ा ॻोल्हे पियो खाई। वो बचड़ो तो चए साईं मदीने जो यतीम हा, न अब्बो आहे न अम्मा खे। हज़रत अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमाए बच्चा जेस ताईं अहमद अली लाहौरी हिते आ मानी तुंहिंजी मुंह ते, पानी तुंहिंजो मुंह ते, राज तुंहिंजी मुंह ते। अल्लाहु अकबर। कुछ वक्त खां पोइ हज़रत अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह उन बचड़े के मथे ते हथ रखी करे चई बच्चा हाणे मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे, मां पंहिंजे मुल्क पाकिस्तान वेंदुसि, जेकर मूंसां गॾु हली तुंहिंजो खाइण मुंह ते, पाइण मुंह ते, लटा कपड़ा मुंह ते, तालीम मुंह ते, शादी मुंह ते, रहाइश मुंह ते। अल्लाहु अकबर। ओ नंढो मासूम बच्चो, ओ नंढो मासूम बच्चो काबतुल्लाह नंढो मासूम बच्चे रोज़े अतहर ॾे निहारे करे, रोज़े अतहर निहारे करे अर्ज़ तो करे साईं ॾे ख़बर भला अहिड़ो साओ रोज़ो तव्हां वटि आहे? हज़रत अहमद रहमतुल्लाह अलैह रोई करे चयो बच्चा अहिड़ो साओ रोज़ो असां वटि कान आयो, इन रोज़े त बसि पंधु करायो आहे। और रोई करे बचड़ो तो चए मुंहिंजा साईं वो गिरहो घटि पर फिरन वटि आयूं तो फिरन वटि। अल्लाह छा इन्हनि माण्हू ॾिठो सुभान। फरमाई खुलिक़्ता मुबर्रम मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द खुलिक़्ता कमा तशाऊ। फरमाई सुणा अल्लाह साईं तोखे ईअं पैदा कयो आहे, ईअं पैदा कयो आहे जीअं तूं चवंदो वे अल्लाह तोखे पैदा कंदो वियो। पीर ज़ुल्फ़िकार नक्शबंदीअ लिखियो आहे कीअं चवंदो वियो। अल्लाहु अकबर। आख़िरी ॻाल्हि साईं अची विया आहिनि, तवजो कजांइ कीअं चवंदो वियो। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब तुंहिंजूं चीचूं मुबारक कीअं पैदा कयां? आमना जे लाल अर्ज़ु कयो मौला जेकर पुछो अथई त पोइ चीचूं मुबारक ईअं पैदा कजांइ, जेकर इशारो कयां चंड ॿ टुकर थी पवे, इशारो कयां वन डोड़ंदो अचे, रब इशारो कयां त हिन चीचुनि मां पाणी निकिरी अचे। अल्लाहु अकबर। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजा हथड़ा पैदा कीअं कयां? अल्लाह मुंहिंजा हथड़ा ईअं पैदा कजांइ जेकर हथ खणा त उमर तलवार समेत गुलाम थी पवे, जेकर हथड़ा खणा 313 खे अल्लाह साईं 1000 जे मुकाबले में फतह ॼारे छॾे। अल्लाहु अकबर। हथड़ा खणा अबू हुरैरे जी अमड़ मुसलमान थी पवे। अल्लाह तबारक व तआला फरमायो ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजो अखियूं मुबारक कीअं पैदा कयां? आमना जे लाल अर्ज़ु कयो मौला मुंहिंजूं अखियूं मुबारक ईअं पैदा कजांइ जेकर ॾिसां त अबू बकर सिद्दीक़ थी पवे, उमर फारूक थी पवे, जेकर उस्मान ते नज़र पवे त ज़ुन्नूरैन थी पवे, अली ते नज़र पवे हैदर करार थी पवे, सहाबा ते नज़र पवे त रज़ी अल्लाह अन्हु व रज़ू अन्हु थी वञे। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब तुंहिंजी लुआ मुबारक कीअं पैदा कयां? अल्लाह पाक फरमाए आमना जे लाल अर्ज़ु कयो मौला मुंहिंजी लुआ मुबारक ईअं पैदा कजांइ जेकॾहिं 3000 टिन ॼणनि जे खाधे में पवे, 3000 खाई ढहो कनि, जेकॾहिं खारे खूह में पवे तो मिठो थी पवे। अल्लाह मुंहिंजे लुआ मुबारक ईअं पैदा कजांइ जेकॾहिं सुहिणे अलीअ जे अखियुनि खे लॻे, अली जे अखी ठीक थी पवे, अबू बकर सिद्दीक़ जे पेर जे खुड़ीअ खे लॻे ज़हर ख़त्म थी वञे, आबे ज़मज़म में पवे क़यामत ताईं बरकत वारो थी पवे। मुंहिंजा महबूब तुंहिंजी ज़ुबान मुबारक कीअं पैदा कयां? रब मुंहिंजी ज़ुबान मुबारक ईअं पैदा कजांइ जेकॾहिं ॻाल्हायां त क़यामत ताईं हदीस थी वञे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी।